जदीद दौर में भी गढ़ी यासिन तालके जा सरकारी स्कूल बुनियादी सहूलतन खां वांझल आहिनि। मदे जी वेझो ॻोठ अंगण खान जाफरी जे प्राइमरी स्कूल जी इमारत ज़ुबून हाल हुजण ऐं सहूलतनि जी खोट ख़िलाफ़ शागिर्दनि ऐं ॻोठाणनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इम्तियाज़ जाफरी, मुख्तियार ऐं अब्दुल रज़ाक जाफरी सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त स्कूल जी इमारत ज़ुबून हाल बणिजी वई आहे, जंहिं करे वालिदैन ख़ौफ़ सबबि ॿारनि खे स्कूल नथा छॾनि। उन्हनि चयो त स्कूल जी इमारत जो कहिड़े वक़्तु बि किरण जो ख़तरो आहे, जंहिं करे ॿार क्लासनि खां ॿाहिरि पट ते वेही तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। संदन चवणो त स्कूल में पीअण जे पाणी समेत कंहिं बि क़िस्म जी सहूलियत मौजूदु न आहे, जंहिं करे ॿारनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। न असांखे को ॿियो सहूलियतूं कुझु बि न, इहो ई हालत में असां इहो मास्तर ॿार पढ़ाए थो। बाक़ी जिन हालातनि में ॿिए इलाइक़नि में स्कूल ॾिना विया, फर्नीचर ॾिना विया, त उन्हनि में को पढ़ाई बि न आहे। ज़बून हालत लॻो पिया बिल्डिंग, न को बाथरूम आहे, न को पाणी जी सहूलियत आहे, न ई कुझु आहे। उस्ताद वीचारा ॿार वेही पढ़ाए थो हेठि ज़मीन ते। ॿार ॾिसो पाण था, न कंहिंखे किताब सही था मिलनि, न छा, न ई को फर्नीचर, न ई कुझु आहे, न ई पखा आहिनि, न ई बिजली जी सहूलियत आहे, कुझु बि न आहे। असांखे स्कूल न आहे, असांखे स्कूल ठाराए ॾियो। हेठि वेठा आहियूं, ज़मीन ते पढ़ूं था, बाथरूम न आहे। स्कूल किरण वारो हाणे असांखे पको बि न आहे, गर्मी थिए थो। स्कूल किरण वारो असां मिटी ते पढ़ूं था, मजबूर आहियूं। असांखे स्कूल खपे, असांखे महिरबानी कयो। पखा न आहिनि, दरियूं न आहिनि, नलको न आहे। एहतजाज कंदड़नि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त जल्द ॻोठ अंगण खान जाफरी जे प्राइमरी स्कूल जी इमारत जी मरम्मत कराए सहूलियतूं फराहम कयूं वञनि, जीअं ॿार बहितर नमूने तालीम हासिल करे सघनि। अयूब बिरोही, सिंध टीवी न्यूज़, मदे जी।